नाज़रीन ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कंबर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जे नालनि ते अणॼातल माण्हुनि पारां ट्रैक्टर सब्सिडी स्कीम तहत क़िस्तुनि ते ट्रैक्टर वठी छॾिया आहिनि। इन सिलसिले में ॻोठ जाम खान चांडियो जे रहवासियुनि गैर क़ानूनी तौर ट्रैक्टर वठंदड़ ठगनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर हाकिम ख़ासकेली। जी हाकिम, जाम खान चांडियो जे रहवासियुनि कंबर प्रेस क्लब में एहतजाज मुज़ाहिरो किया है त उन्हनि जे नाले ते किन फ्रॉडनि बासर माण्हुनि जेके आहिनि त उन्हनि जे नालनि ते जेके आहिनि त उहे ट्रैक्टर कढाया आहिनि। ऐं जो मुख़्तियारकार कंबर जे तरफ़ां खां उन्हनि ॾे नोटिस जारी कया विया आहिनि त तव्हां सखर नैब में हाज़ुर थियो त तव्हां हीअ ट्रैक्टर कढाया आहिनि। ऐं उन्हनि जो चवण त उन्हनि का बि शइ न वरिती आहे। अचो त असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि। ग़रीब माण्हू बेवा को असां का लोले लूण कोन्हे, असांखे रोज़ तपदार ॾेई था वञनि, पर चाहे पुलिस था आणियूं मारियूं था हीअं था कयूं। असांखे हुजे दगु रिश्तो त असां उन्हनि खे ॾियूं न। असां वटि सखणो कार्ड नंबर बि का ॻाल्हि ई कान्हे। हाणे असांखे परेशान कंदा आहिनि, पुलिस जी धमकियूं ॾियनि, हे धमकियूं ॾियनि, वॾनि जूं धमकियूं ॾियनि। असांखे ग़रीबनि खे दगु मिले त असां वञूं न। असां सां ज़ुल्म कयो अथनि, नाहक कयो अथनि, असां बेख़बर असांजा बचा बि थोका कया अथनि पाण बि। हाणे असां काॾे वञूं, असांजा मांडा गाॾियुनि जा आहिनि। नंढड़ा बचा असां पाले न सघूं था, ट्रैक्टर काॾो खणंदासीं। असांखे त जिरे बि बनी जो बि कोन्हे, वेसुओ बि कोन्हे को। खातनि ते खजंदा आहिनि न, ईअं त कोन खजंदा आहिनि ट्रैक्टर। असांखे कंहिं ट्रैक्टर खाइण जी बि ख़बर न आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां छो अहिड़ो ज़ुल्म कयो अथनि। असांखे घर वेहण खां बि कोन्हे को, असांखे बनी बि कान्हे का। उहा कुड़मत ते हार पैदे कंदा आहियूं। उहे ज़मींदारनि जा भाण हर उहे असांखां खणी ईंदा आहिनि, कोन बचति थींदी आहे। ग़रीब माण्हू आहियूं, उते वेठा आहियूं बसि खटुनि ते। हो ॾिसे हुनखे असांखे वेले जो असांखे विरह कोन्हे त असां पचाए पंहिंजे नंढड़नि बचनि खे ॾियूं। असांखे का शइ कोन्हे, पर ट्रैक्टरनि जी असांखे ख़बर चार बि कोन्हे, असांखे का ख़बर न आहे। असांखे टे ॾींहं असांखे नोटिस मिलिया आहिनि। मुंहिंजी ज़ाल जे कार्ड ते ट्रैक्टर खयल आहे, मुंहिंजी माउ मरी वई आहे, उन जे कार्ड ते बि ट्रैक्टर खयल आहे। कल्ह मूंखे घुराए नोटिस मूंखे ॾिनऊं, चए बाबा तूं टुड़ियूं पिया मां असांजे कागज़ कयो आणे। असां हिन ट्रैक्टर खपाया आहिनि, असांखे तव्हां ॾिना आहिनि। असां का बैंक में सुवां बि न आहियूं। असांजे मायूं अहिड़ियूं चालाकियूं थियूं, उनखे मैनेजर ट्रैक्टर ॾिना आहिनि। उहे मां चयोमांसि असां ट्रैक्टर, असांजी मायूं अहिड़ियूं चालाकियूं थियूं, उन ट्रैक्टर मालिक खे मिलिया आहिनि। मुंहिंजी माउ जो नालो माउ मुंहिंजी मरी वई आहे, ॿियो ज़ाल कार्ड ते ॿ ट्रैक्टर मुंहिंजे नाले ते ॼणा आहिनि। असांजे कार्ड जा चेयरमैन वठी ईंदा, फंड खां नलके खां इन्हनि खां वठी वेंदा। असांखे ॿी का जनकन बि न आहे। असां कंबर खां पोइ असां जाम शोरूम ॾिठो आहे, हैदराबाद ट्रैक्टर मायूं कीअं काया आहिनि। असां इंसाफ़ से वज़ीर आला मुराद अली शाह खे बि अपील आहे, बिलावल भुटिया सरदार खे बि अपील आहे, हक़ छे इंसाफ़ छे। तव्हां हिन मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु आहे त असां मिसकिन ग़रीब आहियूं। असां मुख़्तलिफ़ फंडनि जे लाइ कार्ड ॾिना आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ कंहिं हंधनि ते कार्ड जेके ॾिना आहिनि, उन उते कंहिं फ्राडी टोले जेके आहे त उन्हनि असांजे कार्डनि ते जेके आहिनि ट्रैक्टर वरिता आहिनि। असां ग़रीब मिसकिननि खे का बि ॼाण बि कान्हे का, ऐं असांजे नोटिस कढिया विया आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे।